तवानाई बाबत वफाकी वज़ीर हमाद अज़हर सिंध हुकूमत शुगर मिल सां गठजोड़ करे खंड माखी करण जो इल्ज़ाम हणी छॾियो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हमाद अज़हर चयो त सिंध में अक्टूबर में जेकी मिलूं हली वेंदियूं आहिनि उहे अञा ताईं न आहिनि हलियूं। सियासी साज़िश तहत सिंध जूं शुगर मिलूं न आहिनि हलियूं। इतला आहिनि त जिन मिलनि जा बॉयलर हलिया उन्हनि खे बि बंदि कराए पियो। संदसि चवण हो त हलंदड़ साल कमनि में भरपूर फसल थियो आहे। 15 नवंबर ताईं शुगर मिलूं न हलियूं त कानून हरकत में ईंदो। नवासी में क्रशिंग में देर करे अरबनि रुपयनि जी सब्सिडी वरिती वेंदी हुई। हुन चयो त सिंध हुकूमत खंड जी क़ीमत घटि करण लाइ किरदारु अदा करे, शुगर मिलनि सां गॾिजी बहिरान पैदा न करे। सिंध हुकूमत कणक बि वक़्त ते रिलीज़ न कई। सिंध हुकूमत खे दरख़्वास्त आहे त अवाम खे तंग न करे। सिंध में शुगर मिलूं अञा ताईं छो न आहिनि हलियूं? हमाद अज़हर वधीक चयो त 1 लख टन दरामदी खंड मार्केट में आणी रहिया आहियूं। दरामद कयल खंड 90 रुपया किलो मिलंदी। ईंदड़ 2 खां 3 हफ़्तनि में खंड जी क़ीमत हेठि ईंदी।